फिरोजपुर भरसा एक ॾींहुं अॻु दुराणी मार जे कच्चे वारे इलाइक़े में जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियारबंदनि जी कयल हमले में मारिजी वियल 9 ॼणनि जी तदफ़ीन सदन अबाणे ॻोठ ज़मान चाचड़ में सवें आलिन अखियुनि सां थी गुज़री। काल वारे वाक़े बाद पूरे इलाइक़े में सोग ग़म ऐं गुस्से जी लहर छायल आहे। चाचड़ बिरादरी जे सवें हथियारबंदनि ॻोठ खे कड़ो चाढ़े वेठल आहिनि। भरपासे जे ॻोठनि मां हज़ारे माण्हू संदन माइट ऐं दोस्त पहुचण जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे ज़रीअनि ॿुधायो आहे त जागीराणी बिरादरी जे केतिरनि ई हथियारबंदनि सब्ज़ोइनि जी मदद लाइ जदीद हथियारनि सां कैंप हणी वेठल आहिनि। ॿिए पासे एॾे वॾे वाक़े थियण खां पोइ बि नई हद जो SSP मुतासिरनि वटि पहुतो न ई इलाइक़े जो को चूंडियल नुमाइंदो संदन वारसनि खे आथत ॾियण लाइ लंघी दरायो। इलाइक़े में सख़्त ख़ौफ़ हिरास ऐं कशीदगी वारी सूरत हाल पैदा थियल आहे ऐं दुनियूं मोर्चाबंद हुजण सबबि हालतूं छिकताइण वारियूं आहिनि। वाज़े रहे त काल शाम सब्ज़ोइन ऐं जागीराणी बिरादरी जे हथियारबंदनि ॻोठ ते काह करे कारड़ा चाचड़ पाड़े जे हिक ई ख़ानदान जे 9 माण्हुनि खे गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे छॾियो हो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई पुलिस का कार्रवाई कई आहे। ॿिए तरफ़ नमाज़ जनाज़ा जी अदायगी खां पोइ क़तल थियल चाचड़ बिरादरी जे 9 ॼणनि खे हथियारनि जे पहिरे हेठि आहुन दाहुन सिसकियुनि ऐं सुर्गियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवालो कयो वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।